अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंगी। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अमेरिका जे वेनेज़ुएला मथां हमिलो, दिफ़ाई हेडक्वार्टर खे निशानो बणायो वियो। गादीअ वारे शहर काराकस, मेरांडा ऐं ॿियनि रियासतुनि में 7 ज़ोरदार धमाका। हमले बाद हुकूमत पारां मुल्क में एमरजेंसी लागू। अमरीकी अगराई रद्द। डोनाल्ड ट्रंप वेनेज़ुएला मथां अमरीकी हमलनि जी तस्दीक करे छॾी। वेनेज़ुएला जे सदर ऐं उन जे घरवारीअ खे पकड़े मुल्क खां ॿाहिरि मुंतक़िल करण जी बि दावा। ट्रंप चयो आहे त अमरीका वेनेज़ुएला ऐं उन जे लीडरशिप मथां वॾे पैमाने ते हमिलो कयो आहे। वेनेज़ुएला जी हुकूमत चयो आहे त हमलनि जो मक़सदु वेनेज़ुएला जे तेल ऐं मादनियात ते कब्ज़ो करणु आहे। अमरीका असांजा वसीला हासिल करण में कामयाब न थींदो। पाकिस्तान जी हवाई फ़ौज पारां मक़ामी तौर ते तयारु कयल तैमूर वेपन सिस्टम जो कामयाब तजुर्बो। जदीद मीज़ाइल 600 किलोमीटर ताईं ज़मीनी ऐं सामूंडी हदफ़ खे निशानो बणाइण जी सलाहियत रखे थो। ISPER जो चवणु आहे त तैमूर मीज़ाइल दुश्मन जे एयर ऐं मीज़ाइल सिस्टम खे चकमो ॾियण में असराइतो आहे। तैमूर मीज़ाइल जी कामयाबीअ सां हवाई फ़ौज जी सलाहियतुनि में इज़ाफ़ो थियो आहे। एयर चीफ मार्शल ज़हीर बाबर सिद्धू साइंसदाननि ऐं इंजीनियरनि खे मुबारकबाद ॾींदे चयो आहे त तैमूर वेपन सिस्टम जो कामयाब तजुर्बो क़ौमी अज़म ऐं ख़ुदि कफ़ालत जो सबूत आहे। सदर ऐं वज़ीर आज़म पारां तैमूर वेपन सिस्टम जी कामयाब तजुर्बे ते ख़िराज तहसीन पेश। पाकिस्तान भारत जे पॾई वज़ीर जे बयान खे रद्द करे छॾियो। पॾई खाते जे तर्जुमान चयो आहे त भारत दहशतगर्दीअ में पंहिंजे किरदार तां ध्यानु हटाइण जी कोशिश पियो करे। खिते अंदरि दहशतगर्दीअ खे हथी वठाइण में पाकिस्तान जो किरदारु वाज़िह आहे। भारती इल्ज़ाम गैर ज़िम्मेवाराना आहिनि। कलभूषण जो मामिलो रियासती सरपरस्तीअ में दहशतगर्दीअ जो मिसाल आहे। पॾई तर्जुमान जो चवणु आहे त कश्मीर में भारत जो गैरक़ानूनी ऐं जाबराणो फ़ौजी कब्ज़ो बरक़रार आहे। सिंध तास मुआहिदे जी हिक तरफ़ी भञकड़ी खिते में इस्तेहकाम खे नुक़सान पहुचाईंदी। इस्लामाबाद जी अदालत वज़ीर आला KPK जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। सुहेल आफरीदी ख़िलाफ़ पीका एक्ट तहत दाख़िल कयल केस जी ॿुधणी। अदालत पारां वज़ीर आला KPK खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। फैज़गंज वेझो औरत करां इल्ज़ाम हेठि क़तल माउ खे बचाईंदे 7 ॿारड़ा ज़ख़्मी। ॻोठ मारूफ़ शहर में बशीरा शहर खे मामे ऐं मारोटनि घर अंदरि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॿारड़ा रेशमा, काशफा, शाहिदा, इम्तियाज़, तबस्सुम, मुस्तफ़ा ऐं तालिब ज़ख़्मी। ॿारड़नि जो चवणु आहे त संदसि माउ खे बेगुनाह काराइण जे कूड़े तोहमत हेठि क़तल करे ज़ुल्म कयो वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धारदार रोड हादसनि सबबि 3 ॼणा फ़ौत, 20 खां वधीक ज़ख़्मी। नूरियाबाद वेझो M9 मोटरवे ते पंजाब खां कराची वेंदड़ कोच ऐं ट्रालर में आम्हूं साम्हूं टक्कर, 2 ॼणा फ़ौत थी विया। फ़ौतनि मां हिकु मुसाफ़िर जी रहीमयार ख़ान वासी मोहम्मद आसिफ तौरु सुञाणप। ज़ख़्मी थियल 10 ॼणा नाज़ुक हालत में इस्पताल मुंतक़िल। मेहड़ भरिसां इंडस हाईवे ते रोड पार कंदड़ नारी कार जो टक्कर लॻण सबबि फ़ौत थी वई। 17 वरियनि जी आयशा खोसो, धीउ एजाज़ खोसो जो लाश घर पहुचण ते कोहराम। पनवाकल लॻ क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि सखर वासी नौजवान रफ़ीक अहमद ऐं नवाब अहमद सूम रोज़ ज़ख़्मी थी पिया। काज़ी अहमद में नेशनल हाईवे ते धारदार हादसनि सबबि 19 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि मां 4 ॼणा नाज़ुक हालत में नवाबशाह मुंतक़िल। मांझंदि वेझो कलोई जे खाण अंदरि भिक किरण जे नतीजे में पोहरियत दॿिजी पोती पोहरियत जे 45 वरियनि जे मोमिन पठान तौरु सुञाणप। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद मड़ अबाणे ॻोठ नियो वियो। कराची जी माई कलाची वारे इलाइक़े में मेन हॉल मां 2 औरतुनि समेत 4 ॼणनि जा लाश हथ अचण वारे मामिलो शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट जारी। पुलिस सर्जन डॉक्टर समिया तारिक चयो आहे त
शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट मुताबिक़ लाशनि ते सख़्त तशदुद जा निशान वाज़े आहिनि। ख़र्चो आहे त मक़तूलनि जा गला कटे खेनि क़तल कयो वियो। पुलिस मुताबिक़ लाश ॼाणे वाणे नाले में उछलाया विया जीअं शाहिदियूं ऐं सुञाणप लिकाए सघिजे। इलाइक़े मां शाहिदियूं गॾु करे जांच जो आगाज़ कयो वियो आहे। घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वठंदे SSP क्यामाड़ी खां रिपोर्ट तलब करे वरिती। अणधुरी जांच जी हिदायत।